जे नाले सां जेको इन पूरी कायनात जो ख़ालिक ऐं मालिक आहे। कोरे कंद कुलन तां कबो कुर्बान, कोरे कंद कुलन तां कबो कुर्बान, किरंदा डूंगर डाढ जा ॾिसंदो ही समाज, जिफा सिंधु न्याज पिताफी टुटंदो नेठ रवाज, सिंधड़ी सोनो ताज रखबो तुंहिंजी सीन ते। जनाबे सदर, हेड मास्टर साहिब ऐं मुझे रहूं जा रहबर उस्ताद साहिबान ऐं आयल मोअज़्ज़िज़ मेहमान ऐं मुझा हम सफर शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए सकाफत। जनाबे सदर, एकता डी मनाइण लाइ असां अॼु ही मैदान सजायो आहे। एकता ॾियारो असां लाइ खुशियुनि जो ॾींहुं आहे। काफ़ी साथी सिंध सकाफत ते रोशनी विधी आहे ऐं कुझु पंहिंजा हाणे जलवा ॾेखारींदा, पर आउं तव्हांखे सिंध जे दरपेश मसइलनि खे बयान करण जी कोशिश कंदसि। जनाबे सदर, पाकिस्तान जी आज़ादी खां वठी सिंध अमर सां अॼु ताईं हमेशह विसाखतियो कयो वियो ऐं सिंध अमर जा कुंडर पुट कुठा विया ऐं कुठा वञनि पिया। सिंध अमर जे नियाणियुनि खे अगवा करे क़त्ल कयो पियो वञे। सिंध जे मासूम बचड़नि खे खंबे गुम कयो पियो वञे। जनाबे सदर, अॼु पाण उहो बि वचन कंदासीं त सिंध सां आख़िर जे साह जे घड़ी ताईं विढ़ंदासीं। सिंध अमर ते धाड़ो हयो पियो वञे। सिंध जे नौकरियुनि ते धारिया माण्हू भर्ती कया पिया वञनि। धारियनि माण्हुनि जी आबादकारी ॾींहों ॾींहुं वधंदी रही आहे। अॼु पाण उहो बि वचन कंदासीं त सिंध लाइ साह जी आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदासीं त जीअं हर हिकु सिंधी आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघे, न कंहिं भोतार जी न कंहिं सरदार जी गुलामी करे। जनाबे सदर, आख़िर में अचे पंहिंजी सीट वाराईंदसि त पाण अॼु गॾु थिया आहियूं, वरी ॿीहर उन्हनि ॾींहंनि ते गॾु थींदासीं। पाण पतोड़ियूं त सिंधी माण्हू ॾम ॾाढ खां आज़ाद ज़िंदगी गुज़ारे सघनि। सदा जिन सिंध जा 16 फुट सरवान, सदा जिन सिंध जा 16 फुट सरवान, चिलके जिन जे नैणनि में मौजन भरियो मेहरान, पंहिंजी संगत उन्हनि साण जेको सिर ॾे सोभ कुरन, पंहिंजी संगत उन्हनि साण जेको सिर ॾे सोभ कुरन। सिंध सलामत साथ सलामत, जिए सिंध